एक भी अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। मलीर जे शाह लतीफ़ टाउन सेक्टर 20A सरकारी स्कूल में माल जे वाड़े के बाहि वकोड़े वरितो आहे। अवां खे आगाही ॾेई रहिया आहियूं। बाहि लॻण सबबि 20 खां वधीक मेहूं सड़ी मरी वियूं आहिनि। केतिरियूं ई मेहूं सड़ी ज़ख़्मी बि थियूं आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ आहे, अवां सां शेयर करे रहिया आहियूं। इलाइक़े वासियुनि पारां पंहिंजी मदद पाण तहत बाहि विसाइण जी कोशिश कई वई आहे। इतला बावजूद फायर ब्रिगेड अमलो न पहुतो आहे। एक भेरो ॿीहर अवां सां ब्रेकिंग न्यूज़ शेयर करे रहिया आहियूं। मलीर जे शाह लतीफ़ टाउन सेक्टर 20A सरकारी स्कूल में माल जे वाड़े खे बाहि वकोड़े वरितो आहे। अफ़सोसनाक ख़बर अवां खे ॾियूं पिया। बाहि लॻण सबबि 20 खां वधीक मेहूं सड़ी मरी वियूं। केतिरियूं ई मेहूं सड़ी ज़ख़्मी बि थियूं। इलाइक़े वासियुनि पारां पंहिंजी मदद पाण तहत बाहि विसाइण जी कोशिश कई वई आहे, जॾहिं त इतला बावजूद फायर ब्रिगेड अमलो न पहुतो आहे। एक भेरो ॿीहर अवां खे आगाह कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे, मलीर जे शाह लतीफ़ टाउन सेक्टर 20A सरकारी स्कूल में माल जे वाड़े खे बाहि वकोड़े वरितो।